जेकॾहिं यूरोप अञा भी एजेंसियूं ऐं मुल्क जा हुकुमरान पंहिंजा अखियूं न खोलींदा त पोइ हमेशह जे लाइ बि धरणो हणी त न उथंदासीं, का बि रस्ता रोड बंदि करे वेंदासीं जेतिरे ताईं इमरान जोखियो बाज़ाब न थींदो। सभिनी खे ख़बर आहे DPO IG ॿिया टिया घरू वज़ीर छो नथो ॿुधाए त हक़ीक़त छा आहे। जेकॾहिं इमरान जोखियो बाज़ाब न थी आयो, हक़ीक़तूं जेके आहिनि उहे ज़ाहिर न कयूं वयूं त एहतिजाज जो दाइरो हाणे सिंध ताईं वधंदो, सॼी सिंध में एहतिजाज थींदा। सिर्फ़ इमरान जोखियो अगवा नाहे थियल, आकाश मलाह बि अगवा थियल आहे, नूर मोहम्मद ख़ासि कहिड़े बि असां वटि न आहे जंहिंखे 1.5 साल गुज़री चुको आहे। ऐं हाणे वरी मेरापुर जे अंदरि या सिंध जे जन गोलारची हुजे या कराची